ॾिठो तो वलियन वट छोथा वनो बुजुर्गन दे छा रखियो आ वलियन वट अरे वलियन वट छा छा जो सवाल करण वाला तू इए पुछ त वलियन वटो तवा के छा न मिलियो आ असा पंहिंजे मुर्शिदन की दामन छली आ खुदा जो कसम असा के दीन भी मिलियो आ दुनिया भी मिली आ पंहिंजे वलियन जे दर जे गुलामी में जा असा के दुनिया जो इज्जतूं भी मिलियूं आहिनि ऐं यकीन आ त जन्नत भी लिखजी वई आ पर जेको बदबख्त आ बदनसीब आ वो मुंहिंजा दोस्तो सावण जा मींहं वसन बारिशूं रहमत जूं पवनि वढे वण जुदा कया नई दरियाऊं धार तन सुकन कहिड़ी सार के उठा मींहं मलीर ते वण जूं पारूं कटियल हुजनि सुको बुंड पियो हुजे अरे रहमत जूं बारिशूं वसन पियूं पर बुंड उहो ई बुंड पियो हूंदो तू मोहब्बत वारी अकीदत वारी विख भरे वलियन जे दर ते ईंदो वञ ॾिस त मुर्दा दिल ज़िंदा थिए थी या न अल्लाह अस्तगफिरुल्लाह माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त ॿाहिरि कूड़ था हणनि सुन्नी जे दस्तगीर बुढ़ड़ीअ जो बेड़ो तारियो सालन जो बुढ़ल बेड़ो दस्तगीर तारियो अरे हे कहिड़े क़ुरान में आ कहिड़ी हदीस में आ ओ मुंहिंजा मिठा मोहब्बत मुंहिंजा क़ुरान खोलींदो वञ क़ुरान पाण थो ॿुधाए त जिते मुर्दा मच्छी जरी थी पवे उते अल्लाह जो वली रहंदो आहे वलियन जे आस्थाननि ते मौत खे ज़िंदगी मिलंदी आहे मुर्द शयूं ज़िंदा थी पवंदियूं आहिनि जे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जिते कदम रखे उते मुअल मच्छी जहिड़ी थी सघे थी हे त बनी इसराइलन जो वली आहे पर मिठड़े मुहम्मद करीम जे उम्मत जो वली जेको वलियन जो बि ताजदार आहे बगदाद वारो साईं जिते कदम लगाए खुदा जो कसम उते हिकड़ो छा हज़ार बेड़ा तरी सघनि था ना छोड़ इहे आस्तान इन पीरा तू रब मिलदई ना छोड़ इहे आस्तान इन पीरा तू रब मिलदई इन पीरा तू रब मिलदई सुने पीरा तू रब मिलदई बुढ़ड़ी आख्या मंजराए में सोया में पीर हई सोना दस्तगीर हई बेड़ो तरियो कुरान फरमाए तो फवजदा अब्दम मिन इबादिना आतैना रहमतम मिन इंदिना हज़रत मूसा अलैहिस्सलाम यूसुफ बिन नून निकता मच्छी के तोबरे में विझी हलंदा रहिया ॻोल्हींदा रहिया तलाश कंदा रहिया हिकड़ी जाइ ते थका आहिनि पत्थर के टेक लगाए सोनो मूसा कलीमुल्लाह सुतो निंड के लेटियो यूसुफ जागे वेठो तेरी मला खबर पई जो तोबरे जो मुंह खुली वियो तोबरे जो मुंह खुली वियो मुअल मच्छी जरी थी पई छलांग लगाए पानी में हली वई ॻाल्हि अजब जहिड़ी आहे या न अजब जहिड़ी आहे या न अजब जहिड़ी आहे या न क़ुरान ख़ुदि थो फरमाए त ॻाल्हि ॾाढी अजब जहिड़ी आहे मुंहिंजा दोस्तो हज़रत यूसुफ ने नज़ारो पंहिंजे अखियुनि सां पे ॾिठो मुअल मच्छी जहिड़ी थी गुल ॾेई हली वई ॾिठई वेठी वाह अहिड़ी अजीब ॻाल्हि जे तव्हां ॾिसो
गाल या विसरंदी एड़ी गाल पर हजरत यूशे को गाल ही विसरी एड़ो मंजर क्यों जाने ॾिठई मोल मच्छी जेरी थी गाल विसरी को साल भी कोन गुजरियो न हफ्तो न महीनो उते जो ते गाल विसरी छो विसरी छाजे ला विसरी हाणे अचु कुरान खोल त रब जो कुरान तो फरमाए वमा अनसानी हु इल्ला शैतान पाण कोन विसरी अस पर शैतान विसाराए छॾी मालूम थियो त जिते रब जे दोस्तन जो देरो हूंदो आहे शैतान भी उते वेसर ॾियारींदो आहे होटल जो पंध याद थस वडेरे जो पंध याद थस मुंहिंजा दोस्तन वारा सट याद थस पर मुर्शिद जी यारी बारी विसरी वई ॿिया पंध सब याद मुर्शिद जो पंध विसरी थो वञे वमा अनसानी इल्ला शैतानो अन अज़कुरहू वत्तखज़ सबीलहू फिल बहर अजबा मच्छी जो गुल ॾिनो त हीअं कई पाणीअ में पोर ठाही बोल गार पानी की आदत आकाशे हणोस छिजी वेंदो वरी मिली मिलत ईअं थींदो भला ईअं काशे तव्हां ईअं डंडो उछलायो पाणी में पोयों गार ठाहींदो कोन ठाहींदो पाणी पोयों मिली वेंदो मच्छी हलंदी वेंदी पाणी पोइ मिलंदो वेंदो पर हीअ मच्छी भी का अजीब मच्छी हुई ही चाय भी का अजीब चाय हुई मच्छी पानी में हलंदी थी वञे ऐं पोयों गार ठाहींदी थी वञे जॾहिं अॻिते विया कच्छ पंध पहुता त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयोसि यार ॾाढो थकी लक़द लकीना मिन सफरना हाज़ा नसबा असां हिन सफ़र में ॾाढो थकिजी पिया आहियूं एतिरो पंधु हलियो पे थक जी ॻाल्हि न कई जेॾी महिल वलियनि जो आस्थानो टपी हलियो आहे हाणे तुंहिंजे थकिजी पियुसि छो त मंज़िल टपी अॻिते हलियो हाणे थक महसूस अरे जिते वलियनि ख़ुदा जे दोस्तनि जे आस्थाननि ते हुजबो आहे त उते थक लही वेंदा आहिनि राति जो 1:15 थियो आहे पर थकल जमायत नज़र थक लही विया आहिनि या न या तव्हां थकल चओ अल्लाह मुझा प्री प्यारा जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह खे थक महसूस थियो वो चईंसि तो मारी मच्छी त कढ त खाऊं त ॾाढो थक काल अरअयत इज़ अवैना इला सख़रते फइन्नी नसीतुल हूत ओ मुखों त गाल विसरी वई ओ जिते पत्थर वट लेटिया हासी उन जाइ ते मच्छी त जेरी थी पानी में हली वई कुरान तो फरमाए त पो उन्हें जॾहिं ख़बर पियसि त मच्छी फलाणी जाइ ते जेरी थी आहे चवण लॻो तो यूशे मूंखे ॿुधाई छो न अरे असां त इन जाइ जी ॻोल्हा में हुयासीं तलाश में हुयासीं जंहिं जाइ ते मच्छी जेरी थी असांखे एड्रेस ई इहा मिलियल हुई तो मूंखे ॿुधायो छो न जैसे मुखों गाल विसरी वही चे तोखों न विसरिया पर शैतान विसाराए छबिया अल्लाह अकबर कबीरा फरतद्दा अला आसारिहिमा कससा
पोइ पंहिंजे पेरनि जा निशान ॾिसंदा ॾिसंदा ॿई ॼणा वापसि मोटिया आहिनि ॿई ॼणा पंहिंजे पेरनि जा निशान ॾिसंदा माण्हू वेंदो आहे पेरो पोयों ठहंदो आहे उन पेरनि जा निशान ॾिसंदा ॾिसंदा वापसि मोटिया ओ जेॾी महिल उन मक़ाम ते पहुता जिते मुअल मच्छी झेरी थी हुई उते पहुता फवजदा पोइ लथाऊं इन ॻोल्हा खां पोइ शैतान जे रुकावटुनि खां पोइ शैतान जे वेसारनि खां पोइ ॻोल्हे नेठ उहा जाइ लथऊं जिते मुअल मच्छी झेरी थी वई हुई जेॾी महिल उते आया फवजदा अब्दन मिन इबादिना पोइ लथाऊं बाने खे असांजे बाननि मां बाना त सभु बाना आहियूं असां बाना तूं बानो ज़ैद अमीर बकीर हर को बानो हर को रब जो अब्दन मिन इबादिना बाननि मंझां बानो माना आम माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज के माण्हू मंझ अचे बूए बहार जी ॾिसण जे लाइ त अखियूं कन नकु ज़ुबान हथ पेर हर कंहिंखे आहिनि पर माण्हू सभु हिकु जहिड़ा न आहिनि कंहिं माण्हूअ में इहे गुण रब रखाईंदो आहे कंहिं माण्हूअ जी इहा ख़ूबी हूंदी आहे जिते पेर रखे उते मुअल मच्छूं झेरियूं थी पवनि ओ मुंहिंजा प्री प्यारा हे अल्लाह जे दोस्तनि जो शान आहे ख़ुदा जे वलियनि जो मक़ाम आहे जे जाइ ते ख़ुदा जी ज़ात ख़ुदि ॿुधायो त मुंहिंजे दोस्त जे आस्ताने ते पहुता ॾिठूं त मुअल मच्छी झेरी थी वई रस्तो ठाहींदी वई उन जाइ ते पहुता त ॾिठूं त हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलाम ख़िज़र माना सावक छा ख़िज़र माना सावक हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी या अल्लाह ताला उनखे करामत अता फरमाई जो जिते ख़िज़र पैर ॾे त सुकल ज़मीनूं आबाद सावलूं थी वञनि हीअं वैरान पट को लंघंदो वञे पेर ॾींदो वञे पेर हटाईंदो वञे त पोइ सावल थींदी वञे इहे पेर कहिड़ा इहे पेर कहिड़ा इहे पेर कहिड़ा इहे पेर तुंहिंजे मुंहिंजे पेरनि जहिड़ा न आहिनि अड़े वलियनि खे पाण जहिड़ो कोन सॾिबो आहे कुझु सियाणो थी कुझु अकुलदार लिखण में शीर शेर लिखण में शीन ये रे अखर टे शीन ये रे पर ज़बर ऐं ज़ेर जो फ़र्क़ु शीर माना खीर खीर उहो जेके माण्हू खाइनि खीर खे शेर उहो जेको माण्हुनि खे खाई वञे ॾिसण में त लिखण में सूरत ख़ती में ॿई साॻा आहिनि शेर शीर लिखण में साॻा आहिनि पर न माना में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे तूं बि बराबरि अखियूं हथ पेर बदन असांखे बि आहे वलियनि खे बि आहे पर वलीअ तो मूं जहिड़ा न हूंदा आहिनि वलीअ पेर रखनि त वेरान पट आबाद थी वञनि अरे वलीअ हथ खणंदा वञनि तकदीरूं में टिबियूं वञनि वलीअ निगाह खणंदा वञनि चोरनि खे मोर बणाईंदा वञनि बदकारनि खे नेकोकार बणाईंदा वञनि वलीअ जी निगाह पवंदी वञे वलीअ जी नूरी नज़र पवंदी वञे नज़र जिन्हांदी कीमिया सोना बणावनि वटि साथ ते कोई दात नहीं सैयद होया जट सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
ओ मुझा प्री प्यारा कुरान तो फरमाई फवजदा अब्दम मिन इबादिना आतैना रहमतम मिन इंदिना। यह रहमत हुई जिते मौत जिंदगी में बदल वअल्लमनाहु। रब तो फरमाए त असां उन्हें के पढ़ायो सी सिखायो सी। छा रब तो फरमाए त असां उन्हें के अरे दुनिया जो मानू के हाफिज वट मौलवी वट मास्टर वट प्रोफेसर वट पढ़े के पीएचडी डॉक्टर वट सिखण वञे पर अल्लाह जे वलियन के रब पाण पढ़ाईंदो आ। खुदा जा वली उन्हनि खे उहो रब इल्म ॾींदो आहे मुंहं में पाए वेंदा आहिनि त सारो जग ॾिसी वठंदा आहिनि। दिल के आईने में तस्वीर यार दिल के आईने में है तस्वीर यार दिल के आईने में है तस्वीर यार जब जरा गर्दन झुकाई देख ली जग त ॾिसंदा आहिनि जग जो इल्म त रखंदा आहिनि पर जग जे जोड़ींदड़ जा जिनसार बि पसंदि आहिनि। चओ अल्लाह बयान कयो त जॾहिं गफाराबाद में बुजुर्गन पंहिंजा पाक कदम रखिया त जेको बूटो सुकल हणनि सो बि साओ थी वञे। फकीर मोहम्मद नवाज़ किताब ॾिनो हुन में उठो त लिखियो अथसि त हीअं पंहिंजे हथनि सां बेर जी चक्की लगायूं तो आप खुद पेवंदी बेर पड़ती हुई न को अख लगायूं न को जा ये सुफिन बेर पड़ती। फकीरन पे बुधायो त जरे साईं दुनिया का पर्दो फरमायो त केतरा वण पाणे जाने किरी पिया के कपिया कोन के वठा कोन पर वली कामिल जे हथन जा लगल उन्हें जे फिराक में वण भी हेठ जमीन ते किरंदा जा। अरे हे वलियन जो तसर्रुफा खुदा जे दोस्तन जी निगाह जेके इंसान त इंसान पर जमादात नबातात हैवानात जे मथा भी अल्लाह जे दोस्तन जी निगाह पवंदी आ। गफाराबाद वारा तव्हां खुदा जे पुछाणे को कोन बची सघंदो केॾी तव्हां बेक़दरी कई आहे। अल्लाह जे वली हिते कहिड़ी दीन ऐं सुन्नत जी पोख पोखी हुई तव्हां फ़कीरनि तव्हां ख़लीफ़नि उन पोख खे वैरान करे छॾियो। हिते छा इस्लाम जो किलो बणायो हुन इस्लाम जो किलो हुयो या न हुयो हुयो या न हुयो। अरे हिन ॻोठ में को बेनमाज़ न हूंदो हुयो का औरत बेपर्द न हूंदी हुई। हिन ॻोठ जे अंदर रेडियो न वॼंदो हो फोनो न वॼंदो हो। हिन ॻोठ जे अंदर गैर शरई को आवाज़ न थींदो हो। धुन सेरे जो ॻाइण वॼाइण जो आवाज़ न हूंदो हुयो। शहर के कोट फिरियल रात ॾींहुं फ़कीरनि जे ज़िक्र जूं जज़बनि जूं झूंगारूं ऐं तवारूं हुयूं। हे तव्हां केॾी अज़ीम बेक़दरी कई इहो बि तव्हां खां पुछाणो थींदो या न। इन में खलीफ़ा भी हक पुछाणे हेठि हूंदो साहिबज़ादनि खां बि इन ॻाल्हि जो ज़रूर पुछाणो थींदो। अल्लाह वारनि जो रूह तव्हां खां पुछा कढो हे मुंहिंजा बच्चो हे मुंहिंजा खलीफ़ो हे मुंहिंजा फ़कीरो मूं जेके वण दीन जा पोखिया हुया तव्हां उन्हनि जी छो न आबियारी कई छो न उन्हनि वणनि खे मूं पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां रातियुनि जो रोई हिन दीन वारे झुके के आबाद
कयो हुयो ए फ़कीरो इहो ज़रूर मुर्शिदनि जो पुछाणो तव्हां खां बि थींदो तव्हां ज़रूर पुछाणो थींदो इएं कोन्हे खुदा जे हिसाब खां तव्हां बची नथा सघो अल्लाह वारनि जी हेॾी अज़ीम मेहनत हेॾो अज़ीम हिते कमु कयूं मुंहिंजा दोस्तो हर महीने जी अथी सिकुर जूं तवारूं झूंगारूं हर पासे ॾूं फ़कीरनि जा मेला लॻियल हूंदा हुया ओ मुंहिंजा पिरी प्यारा इन अल्लाह जे वलियनि जे उन मेहनत खे सजायो करणु सभिनी जी इज्तिमाई ज़िम्मेदारी आहे ख़लीफ़नि जी साहिबज़ादनि जी पाड़े वारनि जी ॻोठ जे चङे मुड़ुस जी सभिनी जी ज़िम्मेदारी आहे त गॾिजी हिन आसमाने खे आबाद कनि ॻोठ वारनि जे मथां हक़ आहे त मुर्शिदनि जे बचनि जो अदब कनि हैफ़ हुजे तुंहिंजे फ़कीरी जे मथां मुर्शिद जे बचनि जे साम्हूं थी मुर्शिद जे बचनि जी बेअदबी करी त तूं छाजो फ़कीर आहीं फ़कीर उहो आहे मुर्शिद दुनिया तां पर्दो करे वञे त बि मुर्शिद जे बचनि जो अदब रखणो आहे अरे पीर जे दर्जे कुते जो बि अदब रखणो आहे तूं त मुर्शिद जे बचनि सां साम्हूं थियो बीठो आहीं ओ बेक़दुर इंसान तो केॾो हाञो करे छॾियो हिन दीन वारे इदारे